इसराइल जा फ़लस्तीनियुनि ते हिक रात दौरान 2500 हमला, वधीक 280 फ़लस्तीनी शहीद थियल फ़लस्तीनियुनि जो अंग 10 खां वधी वियो, 26,000 खां वधीक ज़ख़्मी। इसराइल जी बमबारी सबबि उत्तर गज़ा मुकमल तौर तबाह थी वियो। इसराइल बेघर फ़लस्तीनियुनि जी पनाहगाहनि खे बि न बख़्शियो। आलमी मुतालबनि बावजूद गज़ा में जंगबंदी न थींदी। इसराइल जे वज़ीर आज़म नेतन्याहू जी होड़ बरक़रार, चवे थो असांजे ख़िलाफ़ जंग शुरू करणु हमास जी वरी ग़लती हुई। असांजे यरग़मालियनि जी आज़ादीअ ताईं जंगबंदी न थींदी। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी इदारनि जी 21 सीटुनि ते ज़मीनी चूंड जो मैदान पीपल्स पार्टी मारे वरितो। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि कराची समेत ॿियनि ज़िलनि में पीपी उम्मीदवारनि जी कामयाबी। कराची जे सदर टाउन जे यूसी नंबर 13 ते पीपल्स पार्टी उम्मीदवार मुर्तज़ा वहाब 3,976 वोट खणी कामयाबी माणे वरिती। जमायत इस्लामी खे शिकस्त। नूरुल इस्लाम 1,566 वोट खयां। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मूजिबि मली जे यूसी मुराद मेमण ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद 10,215 वोट खणी सोभारो। जमायत इस्लामी जो अयूब ख़ासकेली 1,408 वोट खणी सघियो। मलीर में पीपल्स पार्टीअ जी कामयाबी ते जियालनि जो जशन, ख़ुशी में आतिशबाज़ी। सखर में पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि जी कामयाबी। यूसी बादल फ़क़ीर ते यूसी चेयरमैन लाइ पीपी उम्मीदवार अरशद मुग़ल ऐं वाइस चेयरमैन तारिक चौहान सोभ माणे वरिती। JUI उम्मीदवार अमानुल्लाह जमाली ऐं वाइस चेयरमैन जे उम्मीदवार ख़ैर मोहम्मद सुमरो खे शिकस्त। कश्मीर में पीपल्स पार्टी उम्मीदवार मोहम्मद रमज़ान माज़ारी 1,390 वोट खणी कामयाब। SUP जो अलाह ॾिनो कलवर 240 वोट खणी सघियो। भांसैदाबाद में पीपी उम्मीदवार वली मोहम्मद उर्फ ॾाढो सोलंगी 306 वोट खणी कामयाबी माणे वरिती। SUP उम्मीदवार अली असगर सोलंगी 111 वोट खणी सघियो। दौड़ टाउन कमेटी ते बि पीपल्स पार्टी सोभारी। पीपी जे चौधरी वसीम अफज़ल राजपूत 782 वोट खणी कामयाब। तहरीक लबैक जो उम्मीदवार फ़हीम कादरी 79 वोट खणी हाराए वियो। टंडो अलायार जे वार्ड नंबर 1 ते पीपी उम्मीदवार ज़फ़र सन्हड़ो 2,283 वोट खणी कामयाब। आज़ाद उम्मीदवार इम्तियाज़ ख़ासकेली रुगो 32 वोट खणी सघियो। टंडे आदम में पीपल्स पार्टी उम्मीदवार शरफुद्दीन अंसारी 828 वोट खणी GDA जे ग़ुलाम मुस्तफ़ा सांद खे हाराए छॾियो। खैरपुर ज़िले में भी मकानी इदारनि जी ज़मीनी चूंड जो मैदान पीपल्स पार्टी मारे वरितो। खैरपुर में वार्ड नंबर 9 ते पीपी उम्मीदवार नौमान वसाण 921 वोट खणी सोभ माणी। GDA उम्मीदवार सैयद आसिफ शाह रुगो 77 वोट खयां। कक्का चांग टाउन कमेटी ते पीपल्स पार्टी उम्मीदवार ज़फ़र ख़ासकेली 1,136 वोट खणी फातिह करार। GDA उम्मीदवार वहीद अली चांग खे शिकस्त। गंबट में भी पीपीअ जो सदाम जोखियो कामयाब थी वियो। GDA उम्मीदवार असदुल्ला शेख खे शिकस्त मिली। सिंध में गैर कानूनी तौर तरसियल परडेन जी नेकाली लाइ एहतजाज। गैर कानूनी तौर तरसियल परडेन जे नेकाली लाइ कुनरी में जस्कम जे सॾ ते रैली। डॉक्टर न्याज़ कालाणी जी अॻवानी में बुस्तान बाईपास खां पयादल मार्च, अलावाला चौक ते धरणो। वरियंग में जस्कम कारकुननि समेत आम शहरियुनि जी शिरकत। मीरपुर ख़ास में अवामी तहरीक हारी तहरीक तरफ़ां गैर कानूनी परडेन जी नेकाली लाइ एहतजाजी रैली। स्टेशन चौक खां प्रेस क्लब ताईं रैली निकिती। वॾे अंग में कारकुननि जी शिरकत। कोटड़ी में सिविल सोसाइटी पारां गैर कानूनी तौर तरसियल अफ़गानियुनि जी वापसी लाइ रैली। सिंध में तरसियल समूरनि गैर कानूनी परडेन जी नेकाली खे यकीनी बणाइण जो मुतालबो। थरड़ी मोहब्बत में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान एक फोरू खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार थियल फोरू जी सुञाणप काशिफ़ विघियो तौर थी। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार थियल फोरू जे कब्ज़े मां पिस्टल हथ कयो वियो आहे।
उडेरोलाल में पुलिस कार्रवाई दौरान जानवरनि जी चर्बी वारो तेल हथ करे वरितो। ॿ जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जी कार्रवाई में अब्दुल्ला यूसुफज़ई ऐं शब्बीर भट्टी गिरफ़्तार। जवाबदारनि एतराफ़ कयो आहे त सेठ नजीबुल्ला पठाण चर्बी वारो तेल तैयार करे विकिरो कंदो आहे। पाबंदी लॻल खाजरे तेल जो कारोबार कंदड़ ॿई जवाबदार हैदराबाद जा रहवासी आहिनि। ICC वर्ल्ड कप 2023 बांग्लादेश ऐं श्रीलंका जी टीमुनि विच में अॼु मुक़ाबलो थींदो। आलमी इवेंट जी 38 मैच में बांग्लादेश ऐं श्रीलंका जूं टीमूं आरन जेटली स्टेडियम में मुहारो अटकाईंदियूं।